अस्सलाम वालेकुम। ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जेको ड्रामो हाणे केस त अचण वारी आहे, यानी ॿ ॾींहं खां पोइ सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी, इन जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं, रिव्यू करे ॿुधाईंदासीं त आख़िर इन में छा थींदो। छा इन एपिसोड में हाणे रईस गफ़ार ख़ान एक्शन खणंदो, पंहिंजा माण्हू वठी करे हिकिड़ो धोखो ॾेई करे यानी कमीननि सां कमीनाब करे पंहिंजा माण्हू छॾाईंदो मीरा ऐं वारिस खे, जीअं हू कमीना आहिनि कमाल ख़ान ओठे वारा, उन्हनि खे धोखो ॾियण में कामयाबु थी वेंदो। छा हाकिम ख़ान ऐं रईस गफ़ार ख़ान नेक्स्ट एपिसोड में हिकु थी वेंदा, ऐं हाणे जेको आहे कमाल ख़ान ओठे जॾहिं मुसीबतूं पैदा थींदियूं या उहे वरी इन मुसीबत खां निकिरी पंहिंजी जान छॾाइण में कामयाबु थी वेंदा। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में, इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त रईस गफ़ार ख़ान एक्शन इन जे लाइ नथो खणे ऐं छाजे करे हू डिॼे कान थो हाकिम ख़ान खां, लेकिन उनखे इहो भउ आहे त वारिस ऐं मीरा खे मतां इहे मारे छॾनि, इन जे करे हू डिॼे थो, मतिलबु हू लड़ाए थो इन शइ खां जीअं को माण्हू न मरी पवे चुप चुप में ऐं इज़त सां प्यार सां फ़ैसिलो ठाह थी वञे। इहो ठाह ओठे ऐं कमाल ख़ान खे बिल्कुलु क़बूल न आहे। उन्हनि जी इहा ई शर्त आहे त मूंखे जेको आहे इन ॻोठ में रहणु ॾिनो वञे ऐं कोई बि मुंहिंजे मथां आंगुर न खणे, मुंहिंजा पोयां गुनाह असांजा माफ़ु कया वञे, रईस गफ़ार ख़ान खे मारियो वञे, पोइ असांजी बादशाही इन ॻोठ में हलंदी। लेकिन इहा जेका इन्हनि जी सोच आहे उहा रईस गफ़ार ख़ान ऐं रबनि खे ख़बर आहे, उहा इन जी पूरी थियणी न आहे। हाणे मसइलो इहो आहे त इहो कमु डिघो आहे दोस्तों, ड्रामो खुटणो न आहे, ड्रामो अञा डिघो आहे। इन खे वधाइण जे चकर जे हिसाब सां इन्हनि जो इहो जहिड़ो छिक छिका हलंदी रहंदी। तव्हां ॾिसंदव त ओठो ऐं कमाल ख़ान कुझु किस्तनि में तव्हां ॾिसंदव त नई जॻह हिकिड़ी ॻोल्हे वठंदा, वरी कुझु नवां माण्हू अची वेंदा, उते वञी रिहाइश कंदा, यानी पंहिंजा हू ठिकाणा मटाइण जी बि कोशिशि कंदा रहंदा। हाकिम ख़ान खां बि हू होशियारु थी चुका आहिनि, मतां हाकिम ख़ान फेरी वञे, उनखे हाकिम ख़ान खे फेरण जे लाइ बि हू वॾा वॾा क़दम खणंदा।